अस्सलाम वालेकुम नाज़रीन, थकानियूं सां गॾोगॾु आहियां ख़ुदि थकाई। अव्हांखे अहम ख़बर ॿुधाईंदो हलां त इश्क ते हुकूमत बंदिश हणी छॾी आहे ऐं जेको बि हाणे इश्क कंदो उन जे खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी ऐं उनखे उमिरि कैद जी सज़ा ॾिनी वेंदी या त उनखे फाई ॾिनी वेंदी। अचो त हिते जे बीठल हिननि माण्हुनि खां पुछूं त हिननि जो छा चवणु आहे ऐं छा था इहे चवणु छा आहिनि इन जे बारे में। इश्क ते बंदिश अचण खपे अञा कोन आई आहे, हेतिरी देर थी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम उस्ताद, मुझे खबर यार ॻाल्हि ॿुध, अले थोरो एसी लई थोरो कमु हले एसी लो 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 या अल्लाह। यार ॻाल्हि ॿुध, जी जी हुकूमत इश्क ते बंदिश हणी छॾी आहे, माना पाबंदी हणी छॾी आहे। हाणे जेको बि इश्क कंदो न उनखे फाई ॾिनी वेंदी। हुनजे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? इश्क ते पाबंदी लॻाई छॾी आहे न। हा अञा असांखे मिली कोन्हे चोणी में जेको पाबंदी हणी छॾी आहे। मस अञा असां कचो कुंडो आहियूं। कचो कोंडो हयो न त हाणे